अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आदम शंबानी अवां ॾिसी रहिया हो हथियार न्यूज़। हिन वक़्तु साहिल साहब, रशीद रज़ा साहब, आदम शंबानी ऐं ॿिया दोस्त असां फील्ड में वञी रहिया आहियूं, फील्ड वर्क करे रहिया आहियूं। दरिया जे पुल 66 दरवाज़े खां क्रॉस करे रहिया आहियूं। सखर बिराज मां अवां ॾिसी रहिया आहियो। असां हितां हाणे क्रॉस करे ऐं पंहिंजे फील्ड तरफ़ रवाना थी रहिया आहियूं। पंहिंजे कमकार जे तरफ़ असां वञी रहिया आहियूं। सुबुह सां हिकिड़ो प्रेस कॉन्फ्रेंस आहे, उहो प्रेस कॉन्फ्रेंस अटेंड करण वञी रहिया आहियूं। ऐं अव्हांखे ॿुधाईंदो हलां त सखर बिराज में पाणी जे कमी जे हवाले सां तव्हां पाण ॾिसी सघो था। सखर बिराज में पाणी जो हालात तव्हां ॾिसी सघो था। बिराज में विच बिराज में पखियूं उॾामनि था ऐं पानी जो हालत इहो ई आहे त हारी वीचारा परेशान ऐं ज़मींदार वीचारा परेशान लॻा पिया आहिनि। पाणी जो बहिरान आहे हिते सखर बिराज में पाणी जो हे हाल आहे त कोटड़ी बिराज में पाणी जो छा हाल हूंदो। अव्हां जे साम्हूं आहे दरिया जे विच में गाह तव्हांखे नज़र ईंदा ऐं नाड़ावाल तव्हांखे नज़र अचनि था। हिते पाणी जो बहिरान एॾो शदीद आहे जेको तव्हांखे ऐं नाज़रीननि खे ॾेखारींदो हलां त तव्हां पाण ॾिसी सघो था। असां हींअर त सिंधू दरिया जे सखर बिराज मां क्रॉस करे रहिया आहियूं। अव्हां ॾिसो था, तव्हां नाज़रीननि खे ॿुधाईंदो हलां जी।